सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पेश न थियण ते ओबावड़े जे एसएचओ जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां घोटकी जे एसएसपी ऐं डीएसपी खे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त अदालत जे हुकुम बावजूद एसएचओ कंटेनर वापस नाहे कयो। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पेश न थियण ते ओबावड़े जे एसएचओ जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां घोटकी जे एसएसपी ऐं डीएसपी खे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त अदालत जे हुकुम बावजूद एसएचओ कंटेनर वापस नाहे कयो। ही अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पेश न थियण ते ओबावड़े जे एसएचओ जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां घोटकी जे एसएसपी ऐं डीएसपी खे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त अदालत जे हुकुम बावजूद एसएचओ कंटेनर वापस नाहे कयो। ये अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच सखर में पेश न थियण ते ओबावड़े जे एसएचओ जा गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। सिंध हाई कोर्ट पारां घोटकी जे एसएसपी ऐं डीएसपी खे पेश थियण जो हुकुम ॾिनो वियो आहे। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे त अदालत जे हुकुम बावजूद एसएचओ कंटेनर वापस नाहे कयो। तफ़सील मालूम कंदासीं सन टीवी न्यूज़ जे रिपोर्टर सागर जब्बार खां। सागर, आगाह कजो त ओबावड़े जे एसएचओ जा गिरफ़्तारी वारंट अदालत पारां जारी कया विया आहिनि। छा अपडेट आहे हिन बाबति? सिंध हाई कोर्ट सखर पारां अदालती हुकुम ते पेश न थींदड़ एसएचओ ओबावड़े जा ज़मानत थियण जोगा गिरफ़्तारी वारंट जारी कंदे एसएसपी ऐं डीएसपी घोटकी खे पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। मज़हर अहमद जतई दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट सखर बेंच जी डिस्ट्रिक्ट गुलकार लिसांगी जी ॿुधल सिंगल बेंच ॿुधी कई। ॿुधणी दौरान अदालती हुकुम ते एसएचओ ओबावड़ो पेश न थियण सबबि जेको आहे गिरफ़्तारी जा वारंट जारी करे छॾिया। जी सागर जब्बार, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।